हैदराबाद में बेदर्दी से कत्ल थियल बिलाल काका के हक में शहरी नौजवान इतिहाद नवगोट शहर में एहतजाज। तफसीलन मूजिब हैदराबाद में बेदर्दी से कत्ल थियल सिंधी नौजवान बिलाल काका के हक में शहरी नौजवान इतिहाद के सॾ ते एहतजाज किया वियो। शहरी नौजवान इतिहाद की अगवानी फ़कीर मोहम्मद तुनियो, बरकत अली कल्होड़ो, मोहसिन सियाल, मुमताज़ लाखेर, सलीम अब्बासी, रहमान मुगल, इरशाद कुरैशी और जावेद नारे जो कई। फ़कीर मोहम्मद तुनियो एहतजाज के खिताब कंदे चयो त असां सिंधी नौजवान कॾहिं अफ़गानी पठाणनि के हथां त कॾहिं मुहाजिरनि के हथां बेदर्दी से कत्ल कया पिया वञूं। उन इल्ज़ाम लगाईंदे चयो त कातिलनि खे हुक्मरान धुर जी सपोर्ट आहे, जंहिंजे करे असां सिंधियुनि ते ॾींहों ॾींहुं ज़ुल्म जी इंतिहा कंदा पिया वञनि ऐं असांजो मुतालबो आहे त बिलाल काका जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून के कटहरे में आंदो वञे।